बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, ख़ुदगर्ज़ इंसान जेको भी हूंदो आहे न, उहो कंहिंखे बि फ़ाइदो नाहे ॾींदो। उनजो लखनि करोड़नि जो पंहिंजो नुक़सानु थी पवंदो, पर टके जो फ़ाइदो ॿिए कंहिंखे नाहे ॾींदो। ऐं न वरी उन में ई का उमेद रखो। हिकिड़ा ॿ टे शख़्स हुया, उन्हनि ॾिठो त हिकिड़ो मोटरसाइकिल हादसे में हिकिड़ो छोकिरो एक्सीडेंट थी पियो। उहो तड़पे पियो वेठो, उन खां काफ़ी रत वही ऐं ट्रैफ़िक पई हलंदी रही। ट्रैफ़िक वारा अचनि वञनि था, कंहिंखे टाइम कोन्हे। हिकिड़ा ॿ मज़दूर हुया, उन्हनि उन ज़ख़्मी खे खयो, रक्शे में विझी हिकिड़ी प्राइवेट हॉस्पिटल हुई, उन में वञी उन्हनि उते पहुता। उन डॉक्टर सां वञी मिलिया त बाबा हिकिड़ो अमरा ज़ख़्मी आहे, रत ॾाढी वहेसि थी, एक्सीडेंट थी पियो आहे, कोई गाॾी हुनखे धकु हणी हलियो वियो, असां खणी आया आहियूंसि। उन डॉक्टर उन्हनि खे चयो त बाबा अॻु में काउंटर ते तव्हां पैसा जमा करायो। हुननि ॿुधायो त असां मज़दूर आहियूं, असां रस्ते सां वञूं पिया, हिकिड़ो इंसानु ॾिठोसीं तड़पे पियो इलाज जे करे, थी सघे थो उते फ़ौत थी वञे हा, इन जे करे असां खणी आया आहियूंसि। तव्हां हिन जो ऑपरेशन कयो, हिन जो इलाजु कयो, त हिननि जा नंबर ॾिसूं था, हीउ पाण होश में ईंदो, पंहिंजनि खे घुराईंदो, त पैसा तव्हांखे पेमेंट थी वेंदी। डॉक्टर चयो असांजे हॉस्पिटल जो रोल आहे त असां कंहिं बि क़िस्म जो इलाजु अॻु में कोन कंदासीं, सभ खां पहिरियां असांजे काउंटर ते फीस जमा थिए, उनजो लेटर आणे ॾियो। बहरहाल ॾाढो हिननि जो बहस मुबाहिसो थियो। हिकिड़ो मज़दूर डॉक्टर जे वञी पेरें पियो, डॉक्टर साहिबु तूं मसीहा आहीं, तुंहिंजो कमु आहे इलाजु करणु। हिकिड़ो इंसानु आहे, नौजवान आहे, गुलाब जो गुल आहे, तड़पे थो वेठो ऐं उहो खुरड़ियूं थो हणे, हुनजो मथो फाटी पियो आहे, हुनखे जिस्म जा तमामु घणा धक आहिनि। डॉक्टर चयो बाबा मां ईअं न कंदुसि, हलो। ईअं ई उहो डॉक्टर अञा ॻाल्हाए पियो त डॉक्टर जी घरवारीअ जी फ़ोन अची वई डॉक्टर ॾे। हुनजी घरवारीअ हुनखे ॿुधायो त असांजे मोहल्ले में का ॻाल्हि ॿोल हले थी त का मेन रोड ते को छोकिरो एक्सीडेंट थियो आहे ऐं तमामु माना सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जांच त कर केरु आहे। ऐं असां वारो पुटु बि ॿाहिरि मोटरसाइकिल ते निकिरी वियो आहे, वञी जांच कर। हुन चयो हा मां ॾिसां थो। हुननि खे मज़दूरनि खे डॉक्टर तड़ियो, फ़ोन रखी, हलो बाबा मां ईअं ऑपरेशन कोन कंदुसि, निकिरो ॿाहिरि, ऐं मां पंहिंजी फीस वठी पोइ ऑपरेशन कंदुसि। हू ॾाढा वीचारा मजबूर हुया, मज़दूर हुया, उन्हनि जे खीसे में त कुझु कोन हुयो। डॉक्टर ॿाहिरि आयो, जांच कई, ॾिठईं त ज़ख़्मी खे बि ॾिठईं त उहो ज़ख़्मी जेको त उनजो पुटु हुयो, उन डॉक्टर जो। रड़ियूं करणु लॻो, नब्ज़ चेक कई, उहो फ़ौत थी चुको हुयो। डॉक्टर ॾाढो पाण खे कुटियो, मथो कुटियईं। मज़दूरनि ॾिठो त बाबा डॉक्टर छो थो रोए। आया उहे मज़दूर बि वेझो, बाबा डॉक्टर तूं छो थो रोए? चए थो मुंहिंजो पुटु आहे। मज़दूरनि चयोसि तूं हिकु ख़ुदगर्ज़ इंसानु आहीं, बेशक तुंहिंजो पेशो मसीहा जहिड़ो आहे, पर तूं हिकु ख़ुदगर्ज़ इंसानु आहीं। तूं सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचीं थो, पंहिंजी ज़ात लाइ सोचीं थो, तोखे कंहिं बि इंसानियत जो अहसासु कोन्हे, ऐं अलाह ताला तोखे सज़ा ॾेई छॾी। डॉक्टर अगरि तूं असांजे चवण ते उथे हा, फ़ौरन तो ऑपरेशन जो बंदोबस्तु करें हा, अगरि हिन मासूम जो इलाजु थिए हा त शायदि ही बची वञे हा, पर तुंहिंजी ख़ुदगर्ज़ीअ, तुंहिंजे लालच अॼु तुंहिंजी झोली ख़ाली करे छॾी। दोस्तो, कहाणी जो मक़सदु इहो आहे त इंसानु जॾहिं पंहिंजी ज़ात लाइ सोचींदो आहे, पंहिंजे लाइ सोचींदो आहे न, तव्हां यकीन कयो त ॿिए इंसाननि जे लाइ, माशरे लाइ उनखे दिलि में अहसासु न आयो हूंदो। उनजी दीद गोॾनि खां हेठि पवंदी कोन्हे, उहो सिर्फ़ु पाण ते मौजूदु हूंदो आहे। ऐं ख़ुदगर्ज़ इंसानु जॾहिं कारोबार कंदो आहे, तव्हां यकीन कयो जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे त सॼी फैमिली उन खां विसरी वेंदी आहे। ऐं जॾहिं वञी शाम जो घर मोटे त पोइ ॾिसंदो आहे त मुंहिंजो घरु आहे, फैमिली आहे, ॿार आहे, बचा। कॾहिं बि ख़ुदगर्ज़ इंसानु तव्हांखे फ़ाइदो नथो ॾेई सघे। तव्हांखे त फ़ाइदो सुवालु पैदा न आहे जो उहो ॾे, पर पंहिंजो नुक़सानु एतिरो कंदो जीअं इन डॉक्टर कयो। ज़िंदगी में तव्हांखे जॾहिं बि कंहिं इंसान जी मदद जो मौक़ो मिले, तव्हां इहो न ॾिसो त हीउ इंसानु केरु आहे, कंहिंजो पुटु आहे, कहिड़ी ज़ात जो आहे, हिन सां मुंहिंजा वास्ता आहिनि, सुञाणप आहे या न आहे, इहो कॾहिं न ॾिसो। उन ख़ुदा जी ख़ातिर, जंहिंजो मख़लूक़ आहे, उन जी ख़ातिर तव्हां उनजी मदद करे छॾियो। तव्हां यकीन कयो तव्हांजी मदद अहिड़े टाइम में थींदी जो तव्हां वटि कोई न हूंदो, तव्हां वटि मुसीबत हूंदी, ऐं रब ताला फ़रिश्ता लाहे बि तव्हांजी मदद कंदो। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हां सम्झी विया आहियो, तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर करे छॾियो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।